वालेकुम अदा ही आहिनि 6 न्याणियूं जेके इहे दाहूं कनि थियूं पंहिंजे वालिद साहब जी क़बर ते ऐं हिननि जो जेको आहे न 6 न्याणियूं आहिनि। ही असां हिन महिल हिननि जे राति जो 11 था थियनि हिननि जे घर में मौजूदु आहियूं। हे हिननि जो 7हों भाउ आहे। हिनखे बि दिलि में सोराख़ आहे। पुट तव्हां इहो अॼु जेको आहे वालिद साहब जी क़बर ते तव्हां बि रड़ियूं कयो? मुझे पी के बेगुनाह मारे छॾियो। मुंहिंजे पीउ को कसूर बि न हो। मुंहिंजी ॾाॾी एक्सीडेंट थी पियो ॾंग कयो पोइ मुंहिंजो पीउ तॾहिं आयो। मुंहिंजो पीउ रुगो 2 ॾींहं 3 ॾींहं रहियो पोइ वरी कराची में त बि इंसाफ़ सां न कयो। मुंहिंजो पीउ क़ुर शरीफ़ बि खणी हिन मूंखे संजाणो अथव हिकिड़ो रुगो पुट हाणे उन्हनि खे केरु कराईंदो? तव्हां छो था बेगुनाह असांजी पघार बंदि कयो? हिननि जो हाणे मूंखां सवाइ केरु आहे सहारो? असां पीउ न करणु हाणे मुंहिंजे पीउ हाणे कोन्हे। हाणे असांजी केरु असांखे ट्यूशन हाणे केरु पढ़ाईंदो? मुंहिंजे पीउ खे बेगुनाह मारे छॾियनि। हाणे मां बि त भाॼी वञण लाइ घरे हाणे केरु कंदो? मर्द खां सवाइ घर हलंदो आहे छा? हाणे मां छोकिरियुनि हुननि खे दवाऊं वठी ॾींदमि। हाणे असां काॾे वेंदा? बस कयो बाबा, बस कयो। आया आहियूं तव्हांजी ख़िदमत जे लाइ आया आहियूं, तव्हांजी वाहर जे लाइ आया आहियूं। पूरी सिंध तव्हां सां साथ ॾींदी ऐं इंशाअल्लाह तव्हांजे अबू जे खून सां बि इंसाफ़ थींदो। तव्हांजी हर मुमकिन मदद बि थींदी। पूरी सिंध खे असां अपील कयूं था तव्हां सां इंशाअल्लाह ताला पूरी सिंध मदद कंदी। तव्हांजो वीडियो असां हिन महिल ॾिठोसीं, असांजो जी झुरी पियो। असां हिन वक़्तु नसीराबाद तव्हां वटि पहुता आहियूं। अलाह कंदो तव्हांजी मदद, हर मुमकिन मदद थींदी पुट, हर मुमकिन मदद थींदी इंशाअल्लाह। पूरी सिंध तव्हां सां निभाईंदी। अलाह कंदो तव्हांजा भेणूं बि पढ़ंदियूं, तव्हांजो इहो भाउ बि ठीकु थी वेंदो, हिन जो इलाज बि कराईंदासीं अमी।